घोटकी में बल्दियाती इलेक्शन जो तैयारी ज़ोर शोर सां जारी आहिनि। वार्ड नंबर 13 पीपी उम्मीदवार राव मोहम्मद लुकमान एडवोकेट कादरपुर रोड ते इलेक्शन कैंप ऑफिस क़ाइमु करे छॾी, जंहिंजो इफ़्तिताह पीपी अॻवाणनि ॼाम गुलाम कादिर ख़ान धारे जो ऐं ॼाम आसिफ़ रज़ा ख़ान धारे जो कयो। उन मौक़े ते कैंप ऑफिस में इफ़्तिताही तक़रीब खे ख़िताब कंदे पीपी अॻवाणनि ॼाम गुलाम कादिर ख़ान धारे जो ऐं ॼाम आसिफ़ रज़ा ख़ान धारे जो चयो त पीपल्स पार्टी हिकु मुल्कगीर सियासी जमायत आहे जंहिं हमेशह मज़लूम तबिके जे हक़नि लाइ हर फोरम ते जिदोजहद कई। पीपल्स पार्टी हमेशह आवाम जी ख़िदमत कई। पीपल्स पार्टी मकानी चूंडनि में वॾी अक्सरियत सां कामयाबी हासिल कंदी। पीपल्स पार्टी में हर ॿोली ऐं हर क़ौम सां तालुक़ रखंदड़ माण्हू शामिल आहिनि। पीपल्स पार्टी जो मक़सदु आवाम जी ख़िदमत करणु आहे। हुन चयो त मकानी चूंडनि में पीपी जे उम्मीदवारनि जी कामयाबी घोटकी ज़िले जी अवाम जी कामयाबी आहे। इंशाअल्लाह फ़तह पीपल्स पार्टी जी थींदी। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।